आई मुझे बच्चे ला यो चप्पल रखी दे। रुको तुम छो बच्चो हाँ मुझी का मेहनत काने हलो बा जूतो देखार अचो ये नओ मॉडल आहे मेड इन ताइवान। आई घोड़ा ये जूतो तो ॾाढो भलो आहे। ए जूतो आहे अटे जो किलो कोने जो भलो आहे। ये जूतो ताइवान में ठही आयो आहे। मूं कॾहिं चयो त बगाड़ मोरी त ठही आयो आहे। ॿियूं ॻाल्हियूं छॾ जूते जा पैसा पुछेसि। ए लाज़मी आहे पैसा त वठंदो ॿियो ए जूते वारा त ज़कात बि कोन कढनि। अब हाल पैसा ॿुधाए। 25,000। अब जूते जा पैसा पुछिया अथमि सॼे दुकान जा न। मूं तव्हांखे जूते जा ई पैसा ॿुधाया 25,000। अड़े हेॾो महांगो जूतो। महांगाई वधी वई आहे तव्हांखे ख़बर कोन्हे पेट्रोल घणे लीटर वञी बीठो आहे। अड़े निभागा पेट्रोल जो जूते सां कहिड़ो वास्तो। मुंहिंजे पुट खे खपे त इहो ई जूतो खपे बस। अबा डाओ थी रे डाओ थी सही पैसा ॿुधाए पटापटी केतिरा। 25,000 रुपया। वरी 25,000 रुपया। तव्हांखे ख़बर कोन्हे डॉलर किथे वञी पएतो आहे। अड़े डॉलर जो जूते सां कहिड़ो वास्तो। हेॾो जूतो 300-400 में मिलंदो आहे। मिलंदो आहे कोन मिलंदो हो। आऊं चवां थी मुंहिंजे पुट खे खपे त इहो ई जूतो खपे बस। वठो त वठो न त हलो त हलो। अदा ॾिसो पिया हे हाल पर ॾोह हिननि जो कोन्हे ॾोह असांजो आहे तब्दीली जो आई आहे।